वगण मां ख़बर ईंदालो कंबर ज़िले जे मुख़्तलिफ़ शाखुनि वगण शाख, नसीर शाख, मीरवा चीलो शाख, गठ शाख ऐं ॿियनि शाखुनि में गुज़िरियल महीने खां पाणी न अची सघियो। सभिनी शाखुनि में पाणी जो शदीद बहिरान बरक़रार, शाखुनि में वारी उॾामण लॻी। अरसा पाणी वक़्तु सिर न ॾियण जे करे हिन साल सारियाली जो बेजारो न पोखिजी सघंदो। सारियालो जे फ़सुल खे सख़्तु नुक़सान रसण जो ख़दशो आहे, जंहिं सवा आबादगरनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सान थींदो। इलाइक़ो ॾुकाइजी वेंदो। हिकु इंसानी इलेमियो जनम वठंदियूं जंहिं जा असर मुल्क ते नाकारी पवंदा। उन सिलसिले में आबादगरनि, सियासी समाजी अॻवाननि हाजी अब्दुल गनी पंवर, कामरेड गुलाम हुसैन मुगेरी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत सतही नाइंसाफ़ी कई आहे। अरसा सिंधु दरिया में पाणी घटि छॾण सबबि पाणी पूछण में नथो पहुचे। गैर कानूनी ट्यूबवेल ऐं मशीनुनि ज़रिए पाणी चोरी कयो वेंदो आहे। हिननि वज़ीर आला सिंध, वज़ीर आबपाशी सिंध तक जी चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त फौरी तौर कंबर शिदातकोट ज़िले जे पूछड़ वारनि इलाइक़नि में पाणी पहुचाए आबादगरनि तोड़े इलाइक़े वासियुनि खे थींदड़ नुक़सान खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।